दोस्तों बड़ा साल जमाने मशहूर हुसैन हजरत अल्लामा किबला सैयद तशरीफ फरमा था मदरसा जामिया बहरिया हुसैनिया में साईं निसार शाह बादशाह प्यारी ये इदारे में तशरीफ किया नव सदर दस्तारो कयो साईं फरमान वादा ये समझो हो प्रोग्राम जो साईं स्वीकारे छॾिया असांखे अचण में ॾाढी ख़ुशी थी आहे जो पंहिंजो आहे ऐं साईं सारा असांजो पंहिंजो आहे ऐं उन्हनि जे दुआ सां जेतिरो तावन कंदो साकार कंदो साईं घरवारी पढ़ाई